नाज़िम मदेजी वेझो रोड हादसे में 4 औरतूं फौत थी वियूं आहिनि। सखर लाड़काणो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रालर चिंची रिक्शा खे टक्कर हणी कढियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ मसूदेरो वासी 4 औरतूं मौक़े ते फौत थी वियूं। फौती औरतुनि में मुस्मात फरीदान ज़ाल कराड़ो, मुस्मात हाजरा ज़ाल यारल, मुस्मात नजमा ज़ाल अली मोहम्मद शेख ऐं मुस्मात ज़ैनब ज़ाल लधल शेख शामिल आहिनि। जॾहिं त हादसे में वसीम शेख ऐं हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतियुनि जा लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस चवणु आहे त फौत थियल रतो देरो जे इलाइक़े ॻोठ मसूदेरो जा रहवासी आहिनि, जेके सखर तरफ़ वञी रहिया हुआ त हादिसो पेश आयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां अफ़सोसनाक ख़बर शेयरबाग कयूं त मदेजी वेझो रोड हादसे में 4 औरतूं फौत थी वियूं आहिनि। सखर लाड़काणो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रालर चिंची रिक्शा खे टक्कर हणी कढियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ मसूदेरो वासी 4 औरतूं मौक़े ते फौत थी वियूं। फौती औरतुनि में मुस्मात फरीदान ज़ाल कराड़ो, मुस्मात हाजरा ज़ाल यारल, मुस्मात नजमा ज़ाल अली मोहम्मद शेख ऐं मुस्मात ज़ैनब ज़ाल लधल शेख शामिल आहिनि। जॾहिं त हादिसे में वसीम शेख ऐं हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतियुनि जा लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त फौत थियल रतो देरो जे इलाइक़े ॻोठ मसूदेरो जा रहवासी आहिनि, जेके सखर तरफ़ वञी रहिया हुआ त हादिसो पेश आयो आहे।